क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। क्या शान अहमदी का चमन में ज़हूर है, हर गुल में हर शजर में मेरे आका मदनी का नूर है। आका तेरे नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। अल्लाह अल्लाह करने से अल्लाह ना मिले, जो अल्लाह वाले हैं वो अल्लाह से मिला देते हैं। जूनी थे न ज़मीन पोढ़ो थे न सिज, हिन बनीअ मथा बिज के हारींदड़ हलिया वया। अलीअ जी औलाद खे जेको भाए घट, पाड़ू ते पलीत जूं परवरदिगार तूं पट। खफो ऐं खफत लंदुस्कीन लतीफ़ जवे। मेरे मुर्शिद जन्नती का गम तो मेरे सीने में है, ए दुनिया वालों हमारी खुशकिस्मती है, क्योंकि हमारा मुर्शिद आज भी मदीने में है। सब पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। जल्दी करे सब पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ज़िक्र खां बाद में मदीने जे ताजदार ते दुरूद और सलाम। नबियुनि जे इमाम फरमायो आहे, उम्मती केॾो बि गुनाहगार हुजे पर कंहिं सुहिणी महफ़िल में वेही करे जॾहिं मूं मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ंदो आहे त मां मदीने जो ताजदार उन आशिक़ जो दुरूद पंहिंजी गुंबज़ ख़ज़रा में ॿुधंदो आहियां। कंहिंजी कंहिंजी दिलि थी चवे त मूंसां मुस्तफ़ा राज़ी थी वञनि, ॾाढा जो सुभाणे अल्लाह। कंहिंजी बि ज़बान ख़ामोश न। सबड़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका। जेके दुरूद ईंदो आहे उहो पढ़ाए, ॿिए ज़रूरत बि न आहे। जेके नथो अचे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। ॾाढा रड़ करे जो सुभान अल्लाह। मिठा साईं, इंसान जी हयाती थोरी आहे, इंसान क़बर जो महिमान आहे। क़बर हिकिड़ो कीड़नि जो घर आहे। थोरे वक़्त जे लाइ आया आहियूं, इन थोड़नि घड़नि में अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे राज़ी करणो आहे। बसि हयाती मिली आहे, वरी क़बर में हलंदासीं, मोटी कोन ईंदासीं। क़बर में हलंदासीं, मोटी सभु ॻाल्हायो, क़बर में हलंदासीं मोटी। छो जो इहो सिलसिलो आहे, तव्हां असां आया आहियूं, तव्हां असांजा वॾड़ा हा उहे विया, उन्हनि जा वॾड़ा हा उहे विया, पर वेंदासीं खणी बि कुझु न वेंदासीं। खणी बि ज़मीन, दौलत, मिल्कियत, माल, जॻहियूं, दुकान, गाॾियूं, कारोबार, सभु कुझु इहो हिते रहिजी वेंदो, पर क़बर में कमु ॾींदो त रसूलुल्लाह जो दीन कमु ॾींदो। क़बर में कमु ॾींदियूं त हे घड़ियूं जेके हिन महिल पीरीअ जे मीलाद में वेठा आहियूं। हे छा आहे? अॼु छाजी महफ़िल आहे? तव्हांखे सॾु छाजो मिलियो? मीलाद जो या शादीअ जो? हाँ, बुढ़ियो आलो आलो मीलाद के चवनि था जाइज़ आहे, के चवनि था न कयो, चिड़ी था पवनि। तव्हां लाइ छा था चओ? मीलाद करणु हाणे हेॾे तवजह। मदीने जे ताजदार जेको नबियुनि जो इमाम आहे, नबियुनि जो
गालाइंदो त अल्लाह से ताके दुखियो दी न ॾेखारींदो महबूब छाए नबियुनि जो इमाम उन जे लाइ मीलाद कयूं हे चिड़ी पवे सही हे ढोर छो था पीआरियो चांवर छो था पचायो गैरुल्लाह जो नालो आहे ॿियो हाल अहवाल तव्हां असां हेॾे तवजह तव्हां असां उज़ईअ जो ढोर पीआरींदा आहियूं न घणा नाला रखंदा आहियूं ढोर ते 6 5 ॻाल्हायो नथा सभु ॻाल्हायो त ख़बर त पए न अल्लाह जेको ॻाल्हाए उनखे 7 तवाफ़ काबे जा नसीब कजांसि घणा नाला जेको अञा ॾाढा ॻाल्हाए उनखे सफ़ा मरवा जा बि तवाफ़ नसीब कजां मदीने में ज़मज़म भी पीआर जा ॾाढा अरड़ करे घणा नाला हाणे हे चवे थो हेॾे इन लफ़्ज़ ते थोरो तवजह करिणो आहे हे चवे थो त गैरुल्लाह जो नालो रखण शइ हराम थी वेंदी आहे हेॾे तवजह क़ुरान करीम में आहे फसल्ले ले रब्बिक वनहर पंहिंजे रब जी निमाज़ पढ़ ऐं कुर्बानी कर हाणे ॿियो हाल अहवाल तव्हां असां कुर्बानी कंदा आहियूं घणा नाला रखंदा आहियूं 7 घणा नाला हाणे 7 नाला रखियासीं हाणे सभु ॿुधा जो 7 नालनि में सभु निमाज़ी हूंदा आहिनि हाणे जेके बेनिमाज़ी हूंदा उहे चवंदा कीअं ॻाल्हायूं या अल्लाह जेके ॻाल्हाइनि उनखे निमाज़ी बनाए छॾियां घणा नाला हुन में बेनिमाज़ी बि ॻाल्हायो बेनिमाज़ी बि बेअदब बि दाढ़ी कूड़ बि दाढ़ीअ वारा बि निमाज़ी बि तहज्जुद गुज़ार बि हाणे मूंखां तव्हां खां मां पुछां थो ॿियो हाल अहवाल कंहिं मौलवीअ पाड़े वारे मुफ्तीअ आलिम कंहिं फतवा कढियव हे दाढ़ी कूड़ा हे बेनिमाज़ी आहे हे शराबी आहे हे ज़ानी आहे कॾहिं बि कंहिं आलिम मौलवीअ जी फतवा कोई न ॾेखारींदो यार हे मुंहिंजा प्यारा दोस्तो उज़ ई कई क़ुरान पाक में फसल्ले ले रब्बिक वनहर पंहिंजे रब जी निमाज़ पढ़ ऐं कुर्बानी कर ओ महबूब जा परवानो मीरपुर में रहण वारो हाणे मां थो तव्हां खां पुछा कयां तव्हां असां उम्मती आहियो कलमे पढ़ण वारा मुस्तफ़ा जा नौकर आहियो तव्हां असां मुंहिंजा प्यारा दोस्तो तव्हां असां उन में जेका उज़ ई था कयो उन में बेनिमाज़ीअ जो नालो आयो त बि हिलाल निमाज़ीअ जो नालो आयो त बि हिलाल शराबीअ जो नालो आयो त बि हिलाल अल्लाहु अकबर मुंहिंजा प्यारा दोस्तो दाढ़ी कूड़ जो नालो आयो त बि हिलाल ज़ानीअ जो नालो आयो त बि हिलाल कंहिं बि फतवा मौलवीअ मुफ्तीअ न आई पोइ हाणे तूं ॿुधा मुस्तफ़ा जो मीलाद आयो हाणे चवे थो त मुस्तफ़ा जो मीलाद हराम बाज़ल हाणे तो असां उम्मती गुनहगार जे नाले रखण सां जेकॾहिं शइ हराम न थी त मदीने वारे ताज जा ताजदार जो बि मीलाद हराम न थींदो हथ मथे करे पंहिंजी दस्तगीर जो नालो ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह जो हथ मथे करे ॾाढा रड़ करे जो सुभान अल्लाह तो असांजो नालो रखी खाए थो ओमल हराम नथो चवे मदीने वारे सां एॾो बुग़्ज़ पुछो तुंहिंजे कलमे ते एतबार न आहे तूं मुस्तफ़ा सां कहिड़ो प्यार कयो आहे तूं मुस्तफ़ा सां कहिड़ी मोहबत कई आहे अल्लाहु अकबर मोहबत त हाणे तूं असां जेकॾहिं शराबीअ जो ज़ानीअ जो जेकॾहिं दाढ़ी कूड़ जो दाढ़ीअ वारे जो निमाज़ीअ जो नालो रखी हिलाल करे खाई वियासीं कंहिं बि फतवा न लॻाई पोइ मुस्तफ़ा त नबियुनि जो बि इमाम आहे हथ मथे करे ॾाढा रड़ करे भेजी दस्तगीर जो नालो सुभान अल्लाह बि कयो ॾाढा रड़ करे जो सुभान अल्लाह पोइ इन मां ख़बर पइजी वई साबित थी वियो त हिन जो पिरीअ सां प्यार न आहे पिरीअ सां प्यार आहे त हिननि आशिक़नि जो ॾाढा जो सुभान अल्लाह आशिक़ चयो आहे तुंहिंजे शान मथां आवाज़ वधाए तुंहिंजे शान मथां कुर्बान नबी घर बार बचा जिंद जिंद जान नबी तुझे शान मथा जी दिल ठरी आओ हथ मथे करे दो सुभान अल्लाह अञा दिल के ठारे करे दो सुभान अल्लाह अञा लाउड पर वेही रहंदो अल्लाह से तव्हां खे ॿुधाए हिते वेही रहो हर सभु वेही रहो गुलाम रसूल देर सां पुॼे त बि ॾाढा जो सुभान अल्लाह
ओ मदीने जो मीर रहमत वारो नबी आ कायनात जो सरदार मदीने जे मीर जी अम्मा जी जल्दी फरमाए हेडे मीरपुर वारा तवज्जो करे वेजा मदीने जे ताजदार जी अम्मा जी जल्दी फरमाए मां वणन वटा गुजर कया वण चवन अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अम्मा मुबारक हो जई जो असा वणन जो भी नबी अची वयो आ अम्मा थी फरमाए मां पत्थरन वटा गुजर भी नबी अची वयो आ अम्मा थी फरमाए मां खूब मुबारक हो जई जो असा खून जो भी नबी अची वयो आ लाडा लाडा करे जो सुभान अल्लाह तो तने का मुस्तफा जी अम्मा थी फरमाए जडे ही मुझे अम्मू जे या अल्लाह जे को डाढा सुभान अल्लाह जे उन जे नूर में बीजा फोता फरमा जा उन जे रोशनी में बीजा फोता फरमा जा उन जे घरन बचन के भी आबाद करे छजा अत मथे करे डाढा रण करे भेज के सही नजर डाढा डाढा रण करे जो भे मुझे मुस्तफा जी अम्मा थी फरमाए हिया जो नजर खोलम हे जो सिज उभरंदो आ मुल्कन के रोशन करे छड़ींदो आ इहो भी मुस्तफा जे नूर मां ठहियल आहे ये रात जो तो असा जी रज़ा नजर हो किलोमीटर में ॾिसंदा आहियो हवा मुस्तफा जे शान ताजदार जे मकाम दा कुर्बान मुस्तफा जे शान दा अम्मा थी फरमाए नूर जे तजल्लन में एडो त कमाल थो अम्मा थी फरमाए मां मक्के मां शाम पी ॾिसा मक्के का शाम किलोमीटर परे ना है 5 किलोमीटर परे ना है शाम ॿियो मुल्क मक्को ॿियो मुल्क त मदीने जे ताजदार जी अम्मा थी फरमाए न त कोई चवे त मुस्तफा ने जे नूर में छा कमाल हूंदो मां अम्मा जी जल नूर जे हेॾे नूर जे तजल्लन सां मीरपुर वारा ॾाढा त चओ सुभान अल्लाह अॼु प्रिय जो इश्क में वेठो आहे तुंहिंजे घर में भी बरकत अची वञे ॾाढा मदीने जे ताजदार जी अम्मा थी फरमाए मां हीअ शाम जूं महला तूं ॾिसां पई हे दूसरी कंपनी वारे साईं छा महबूब जे नूर में छा कमाल तूं प्रिय खे सुञातो ई न आहे तोखे कहिड़ी ख़बर प्रिय जे शान जी प्रिय जे शान पुछणो अथई त हिन आशिकनि खां पुछा कर जी पढ़े भी पढ़ी करे लिखल पढ़ियल जाहिल थी वई तुझी मर्जी आहे हा हा महबूब के सुञातो त आशिक सुञातो बिलाल सुञातो हज़रत बिलाल के गरम वारीअ ते सुमारे पत्थर रखंदा हो बिलाल या रसूल अल्लाह ज़बान ता हटाए छॾ हज़रत बिलाल चवंदो हो दुनिया वारा हीअ त हिकिड़ी जान आहे लखे जानू हुजनि त बि मुस्तफा ता कुर्बान करे छॾिया मदीने जे ताजदार जी जॾहिं नूर जी चमक थी न तो मुस्तफा जी अम्मा थी फरमाए मां मक्के मां हेॾे हेॾे ॾिस मक्के मां शाम ॾिसां पई शाम दीवारनि खां नज़र पार वणनि खां नज़र पार भितनि खां नज़र पार जबलनि खां नज़र पार पहाड़नि खां नज़र पार मुस्तफा जे नूर में जेको सरापा नूर आहे तजल्लन में एडो कमाल त सरापा नूर में छा कमाल ॾाढा ॾाढा रण करे जो सुभान अल्लाह तने दास का चयो नूर वाला आया है नूर लेकर आया है जेको मुस्तफा के नूर मने तो हथन के लहराए कर चवे नूर वाला नूर लेकर आया है सारे आलम में ये देखो अस्सलातु वस्सलामु अलैका अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह नूर वाला मां चवां नूर वाला तव्हां जो आया है तो तव्हां सॼी दिलि ठरी पए महबूब राज़ी थी वञे नूर वाला नंढा वॾा सभिनी जो आवाज़ जो नूर वाला नूर लेकर सारे आलम में ये देखो कैसा नूर छाया है अस्सलातु दिल के रोशन कर अस्सलातु अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह हाणे खबर पजी वेंदी त सुस्त केड़ा वेठा त चुस्त केड़ा वेठा मां चवंदो सरकार की आमद तू हथ मथे करे चइजा मरहबा सरकार की आमद नंढा वॾा भी सरकार की आमद
सोने की आमद, प्यारे की आमद। जब दिल भरा थी ये जो प्रिय सा प्यारा हुआ आवाज करे बेची जरूरत भी नहीं। सरकार की आमद, सोने की आमद, मदनी की आमद, मीठे की आमद। सब मिलकर बोलो, जरा प्यार से बोलो, सोने की आमद, सोने की आमद, सरदार की आमद। सब मिलकर बोलो, प्यारे की आमद, प्यारे की आमद। मरहबा या मुस्तफा, हसन के ले रहा है जो मरहबा या मुस्तफा, मरहबा या मुस्तफा, मरहबा या कुर्बान मदीने जे मीर जे मकाम ता। अम्मा साइड फरमायो और तू पुछना यूं अम्मा फरमायो खर्रज मिन्नी नूर, मोमा महबूब आयो तो सराबा नूर थी आयो। रब्बे कायनात फरमायो कद जाकुम मिनल्लाहि नूर, नूरु व किताबुम मुबीन। किताब मा मुराद कुरान करीमा, वडा वडा तफसीर खोले दिस नूर मा मुराद मदीने जो ताजदारा। ॾाढा रण करे भेज दो सगीर जो दिलवारी सुभान अल्लाह जो आवाज। हिकड़ो काफर मत कोई चवे त मुस्तफा जे नूर में छा पावरा। अम्मा शाम कीअं पी ॾिसे अल्लाह अकबर। हिकड़ो काफर नालो आमिर अथस, अल्लाह अकबर 12 रबिउल अव्वल जी रात सुबुह जो उथियो आहे। पाक फुटण जो टाइम पंहिंजे पुत जे अॻियां आयो आहे। उन काफर पुत जे अॻियां अची करे पंहिंजे पुत खे पूॼे पियो। जॾहिं पुत जे अॻियां पूॼण जे लाइ आयो, अहिड़ी नूर जी जली हली उन जो पुत ऊंधो थी किरी पियो। वो काफर हैरानगीअ में अची वियो, हे छा थी वियो। अल्लाह अकबर नूर जूं तजलियूं पियो हलन, उनखे आवाज़ पियो अचे उहो महबूब थी वियो आहे। हेॾे तवजा उहो महबूब आयो आहे जंहिंसां वण बि ॻाल्हाईंदा, पखी बि ॻाल्हाईंदा, जानवर बि ॾाढा दिल वारी राण सुभान अल्लाह। सावण भी ॻाल्हाईंदा, पत्थर भी ॻाल्हाईंदा। अल्लाह अकबर मुंहिंजा प्यारा दोस्त, उहो आमिर थो ॾिसे त जहन्नम जा दरवाजा बंदि थींदा था वञनि, जन्नत जा दरवाजा खुलंदा था। अहिड़ो हबीब आयो आहे, अहिड़ो नबियुनि जो इमाम आयो आहे। उन ॾिठो त अल्लाह अकबर आवाज़ पिया अचनि, उहो सुहिणो महबूब आयो आहे जंहिंसां वण ॻाल्हाईंदा, पखी ॻाल्हाईंदा, पत्थर ॻाल्हाईंदा, जानवर ॻाल्हाईंदा। पर इशारो कंदो त चंड टुकर थी कदमनि में हली, चंद्र हली टुकर थी कदमनि में हली। कंहिं चए त थई माण्हू चंड ते पहुता आहिनि। सुन्नीअ कंहिं चएसि ओ दुनिया जा शख्स, चांद पे जाना कोई बड़ी बात नहीं। चांद पे, जोर से चांद पे जाना, चांद पे जाना कोई बड़ी बात नहीं। जब हबीब यमनी मुस्तफा के कदमों में आया, अल्लाह अकबर। अबू जहल ने कहा इसको ऐसा सवाल करना कि महबूब उसका जवाब न दे सके। इसको कहो कि इस चांद को इशारा करे, इसके कदमों में आ जाए। मुस्तफा ने इशारा किया, चांद कदमों में आ गया। कैसे भेज दस्तगीर का नारा। आशिक ने बोला अरे चांद पे जाना कोई बड़ी बात नहीं, इस चांद को कदमों में लाना ये बड़ी बात है। करे भेजी दस्तगीर रण करे जो सुभान अल्लाह। चांद को कदमों में ला। अरे चांद पे तो हर कोई जा सकता है, चांद पे जाना ये बड़ी बात नहीं। चांद को कदमों में लाना ये बड़ी बात है। जोर से सुभान अल्लाह का आवाज और भेज दस्तगीर का भी नारा जोर से। दादा रण करे भेज दस्तगीर जो तॾहिं त के आशिक दे नूर वाला आया, नूर लेकर आया है सारे आलम में। ये देखो ऐसा नूर छाया
भी आशिक जी ज़बान खामोश न सब जो अस्सलाम कुर्बान मदीने जे मीर जे मकाम ता ॾाढा रण करे जो सुभान अल्लाह उन आमिर ने जने ॾिठो काफ़िर हो पुत गिरी पियो आवाज़ पिया चल जहन्नम जा दरवाजा बंद था थियल जन्नत जा दरवाजा खुली विया अहिड़ो हबीब आयो आहे वण बि ॻाल्हाईंदा पत्थर बि ॻाल्हाईंदा पाणी बि ॻाल्हाईंदा तव्हांजो इश्क ॾिसी मां तकरीर कयां थो मूंखे अञा खोटकीअ में बि ॾाढा रण करे भेजंदसि तकरीर जो कुर्बान मदीने जे मकाम ता नबी ते ताजदार मिले ओ पिरी रहमत वारो नबी अल्लाह अकबर उन आमिर ॾिठो हैरानगी में अची वियो हे छा जो आवाज़ आहे ही छा थी वियो आहे अल्लाह अकबर वो आमिर घर वारीअ ॾे हली आयो घर में उन खां पुछा कई ॾे हाल अहवाल हे तूं बि आवाज़ के ॿुधे थी हा ये नूर जूं तजलियूं बि हलनि थियूं आवाज़ थो अचे उहो हबीब आयो आहे जैसा वण भी ॻाल्हाईंदा पत्थर भी ॻाल्हाईंदा जानवर भी ये चंद्र भी टुकर थी कदमन में ईंदा अल्लाह अकबर देन में ख्याल कई इहो काथे हबीब ईंदो कहिड़ी जॻह ते ईंदो काथे जायो आहे दिल में जॾहिं ख्याल कई त उन आमिर नाले अल्लाह अकबर काफ़िर खे आवाज़ आयो ओ आमिर इन जी विलादत मक्के में थी इन जो नालो अरशन ते अहमद फरशन ते मोहम्मद इन जी आमद मक्के में थी अल्लाह अकबर मुस्तफा रहमत वारे नबी जी एड़ी त दिल में मोहब्बत अची वई उन आमिर खां अल्लाह अकबर कुफर खत्म थी वियो बुत ॾिठई किरी पिया हेड़ो कमाल वारो अल्लाह अकबर दिल में ख्याल थियुसि हाणे वञा इन हबीब जी ज़ियारत करे जा दीदार करे जा घर वारनि खां मोकिलाइण लॻो उन जी नंढड़ी हेॾे तवजो कजा जी नंढड़ी आहे पेरन का हथन का लूली लंगड़ी अल्लाह अकबर वो हेठे घर में रहंदो है मथे में रहंदो अल्लाह अकबर चई भल वञा जो थो पंहिंजे न्याणीअ खां मोकिलायूं वञा जॾहिं न्याणीअ ॾे वियो ॻाल्हि वणे मीरपुर वारा पोइ सुभान अल्लाह चइजा जॾहिं न्याणीअ ॾे वियो त न्याणी उहा लूली लंगड़ी हथनि पेरनि खां फारिग हुई पर जॾहिं अबो हुन ॾे वियो आहे ॾिठई त मुंहिंजी त नंढड़ी घुमंदी थी वञे काफ़िर सां महिरबानी थी ॾाढा रण करे भेजंदसि तकरीर जो ॾाढा सुभान अल्लाह जो आवाज़ बि उन नंढड़ीअ खां उन पुछा कई आमिरा ओॾे हाल वाले न्याणी हे कीअं कुर्ब थियो अथई हे चवंदो आहे पिणीअ जे मीराद में कहिड़ो फ़ाइदो आहे आमद जी ख़ुशी था कयो कहिड़ो फ़ाइदो आहे ओ मीरपुर वारा हाणे पाण फ़ैसिलो कजा उहा नंढड़ी थी चवे ओ अब्बा जॾहिं इहे आवाज़ पिया हलनि त उहो हबीब आयो आहे जंहिंसां जानवर ॻाल्हाईंदा उहो हबीब आयो आहे जंहिंसां पत्थर ॻाल्हाईंदा उहो हबीब आयो आहे जंहिंसां वण ॻाल्हाईंदा उहो हबीब आयो आहे जंहिंसां पाणी ॻाल्हाईंदा एड़ी त नूर जी तजल्ली थी एड़ो त नूर जो कमाल थियो अल्लाह अकबर उन मुंहिंजा प्यारा दोस्तो नंढड़ी नूर ॾिसी करे रब कायनात जे दरबार में अर्ज़ कयो ओ मुंहिंजा मौला एड़ो हबीब मोकिले थो जन्नम जा दरवाजा बंद थो करे जन्नत जा दरवाजा खोले थो मीरपुर वारा ॾाढा रण करे जो सुभान अल्लाह जैसा वण ॻाल्हाईंदा पत्थर ॻाल्हाईंदा इन हबीब जो सदको मूंखे त शफ़ा ॾे नाला जेको ॾाढा सुभान अल्लाह करे हुनजे बचनि घरनि खे बि शफ़ा ॾेई छॾिया मुसीबतुनि बीमारनि खां आज़ाद करे छॾिया हथ मथे करे ॾाढा रण करे जो सुभान अल्लाह
कुर्बान मदीने जे मीर जे मकाम दा अल्लाह अकबर उला नंढड़ीअ चयो बामर जॾहिं ईअं जो रब जे दरबार में अर्ज़ कयम एड़ी नूर जी तजल्ली आई मूंखे एड़ी ताक़त मिली वई उथी बीठम हथ भी सही थी विया पैर भी सही कुर्बान पीरीअ जे शान दा आमिर अन्या भी मस्त थी वियो उनके दिल में अन्या भी इश्क अची वियो उन छा कयो हाणे त पीरीअ जो दीदार लाज़मी करणो आहे सब दुनियावी कम छॾे करे अल्लाह अकबर घर छॾे यमन मां आयो मक्के में पुछा कंदो थो वञे मक्के वारा चवनि था तूं यमन मां आयो आहे एॾो इश्क में मस्त आहे तव्हांखे ख़बर नाहे छा पीरीअ नबियुनि जे सुहिणे नबी हबीब जो एॾो त कमाल आहे हिते मक्के वारनि खे त रंग लाथई पर असां यमन वारनि खे बि ख़ाली कोन छॾियई सुभान अल्लाह यमन वारनि ते भी मेहरबानी ॼायो हिते आहे ॾुकर यमन में ख़त्म थी विया ॼायो हिते आहे बरकतूं यमन में पियूं अचनि ॼायो हिते आहे पर मुसीबतूं यमन वारनि जूं पियो ख़त्म करे यमन जे कॾहिं करम थी सघे थो त पाकिस्तान वारनि ते भी करम थी सघे थो ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह जो उन आमिर नाले सां पीरीअ जी पुछा कंदे कंदे मुस्तफ़ा जे जॾहिं दरवाज़े ते आयो आमिर पुछा कई काथे उहो हबीब काथे आहे जेको मुंहिंजे न्याणीअ लूली लंगड़ीअ खे जे शफ़ा ॾेई छॾी आहे आयो हिते हे चवंदो आहे कहिड़ी मुस्तफ़ा जे अचण सां कहिड़ो फ़ाइदो थियो अरे यमन वारा था मञनि ॾाढा रड़ करे त जो सुभान अल्लाह छो त एॾो हबीब आहे यमन वारनि खां ॾुकर ख़त्म कई बीमारियूं ख़त्म कई सफ़ाइयूं ॾेई छॾई रहमत मोकिले छॾई जेकॾहिं यमन वारनि ते महिरबानी करे सघे थो त पाकिस्तान वारनि ते बि उन आमिर नाले सां जॾहिं पीरीअ जो दरवाज़ो पुछा कंदे कंदे एतिरो त इश्क में मस्त थी वियो आहे पीरीअ जे दरबार में जॾहिं आयो उन हबीब खे खणी कयो त मां हिन जो दीदार कयां इन हबीब खे खणी कयो त मां ज़ियारत कयां मुस्तफ़ा खे जॾहिं खणी आया पीरीअ रहमत वारे नबीअ खे ॾिसी करे अल्लाह अकबर मुंहिंजा प्यारा दोस्तो एॾो त मुस्तफ़ा सां इश्क थी वियो पीरीअ जे पेरनि खे चिमिड़ी पियो आहे पीरीअ जे पेरनि खे चुमे थो चटे थो एॾो मुस्तफ़ा सां प्यार थी वियो पीरीअ जे कदमनि खे चुमंदे 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 उन आमिर दम परवास करे छॾियो एॾो पीरीअ सां प्यार एॾी मोहब्बत पर अॼो को इंसान कलमो थो पढ़े पर मुस्तफ़ा जे शान खे नथो सुञाणे उनजी मर्ज़ी आहे पोइ जेकॾहिं काफ़िरनि सां महिरबानी थिए उन्हनि ते करम थी वञे मके मां यमन शफ़ा मिली सघे थी पोइ जेकॾहिं मीरपुर जो आशिक़ जेकॾहिं सॾु कंदो त मदीने मां करम थिए कहिड़ी वॾी ॻाल्हि ॾाढा रड़ करे भेजे दस्तगीर जो ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह जो आवाज़ पोइ तॾहिं आशिक़ हीअं चयो न ॾाढा सुभान अल्लाह जो न ॿुधाए ख़ैरात थी वंडिजे हल ख़ैरात थी वंडिजे हल काॾे मदीने वारे साईं दे याला जेको मदीने तयार आहे उनखे महबूब जो सदको दीदार करे जा जेको गॾु पढ़ाए त उनखे बि मदीनो ॾेखार जा ख़ैरात थी वंडिजे हल ख़ैरात थी वंडिजे हल मदीने वारे जाओ मदीने वारे साईं दे मदीने वारे साईं दे ॾिस कीअं थो वंड विराए नथो खाली के वराए तो असां वटि 1000 माण्हू हुजे 2000 परेशान थी वञो मुस्तफ़ा वटि अरबे खरबे रुगो झोल हली तू जल रुगो झोल हली तू जल मदीने वारे साईं दे चो मदीने वारे साईं दे मदीने वारे ॾाढा रण करे थो सुभान अल्लाह महबूब मिलियो नबियुनि जो इमाम मुर्शिद मिलियो त वलियनि जो अॻुवान
ॾाढा ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह। वो पीरन जो पीर दस्तगीरा जे 12 सालन जा बुढ़ड़ीअ जा बेड़ा तारे छॾिया। ओ मीरपुर वारा तू असांजी अॼुकल्ह वारी मुसीबत जेकॾहिं राड कयूं 12 सालन जो बुॾल बेड़ो तारे सघे थो त तो असांजी अॼुकल्ह जी मुसीबत बि तारे सघे थो। ॾाढा रड़ करे भेज दस्तगीर अञा अञा दिलि खे ठारे करे थो भेज दस्तगीर। वो पीरन जो पीर दस्तगीरा 70,000 जो मजमो अॻियां विया बिना माइक जे बिना लाउड जे अॻियों वारो मुरीद बि उहो ॿुधे आ। 70,000 जे मजमे में मुरीद वेठो हुजे आ उहो बि ईअं ॿुधे आ। पर जेकॾहिं 70,000 जे पछाड़ीअ में वेठो हुजे हा जीअं अव्वल वारो ॿुधे हा त आख़िर वारो बि उहो ई ॿुधे हा। एडो अलीअ जे बच्चे जे ज़बान में पावर ही कुवत हुई। अल्लाह अकबर मुझा प्यारा दोस्तों दस्तगीर में तो पावर रखियल आ दस्तगीर जे मुरीदन में भी पावर रखियल थी। ॾाढा सुभान अल्लाह ॾाढा रड़ करे जो सुभान अल्लाह। गुलाम फरीदन सही सुभान अल्लाह। केर गुलाम फरीदन सही अल्लाह अकबर। हिकड़े दी मदरसे जे अॻियां वेठा आहिनि उतां नंढड़ा पानी खयूं था वञनि पानी भरण जे लाइ अबा काॾे था वञो साईं पानी कोड़ो आहे इन जे करे मिठो भरण था वञो। गुलाम फरीदन से फरमायो अबा पानी भरे जो त इहो मिठो मां करे ॼाव मिठो मां करे ॼाव। साईं गुलाम फरीदन से वटि पानी खणी आया साईं शुरू कयो पढ़ण शुरू कयो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। साईं अलहम्दु शरीफ पढ़ी करे जॾहिं अल्लाहु अकबर उन पाणीअ ते दम कयो शूकारियो ईअं जो शूकारियो पानी वारा मटका सब मिठा थी गया। तुलबा छा कयो यकदम मोटण लगा वया उन मदरसे। अल्लाह अकबर घर उस्ताद पुछा कई पुत्र तमा जल्दी छो मोटी आयो पानी हे भरे कोन आयो। हाँ उस्ताद पानी भरे आयो यकदम भले छा के वयो तकड़ में मोटी। साईं हिकड़ो अल्लाह जो कामिल वली वेठो उन अलहम्दु शरीफ पढ़ी करे यकदम जो कयो त पानी मिठो थी। या केड़ी वडी गाल मीरपुर वारा अलम तो कहियो असा के भी दुआ हेडे खड़ी जो पानी कोलो त असा के मिठो करे जो उन शुरू कयो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन पढ़ी पानी दिसे त वो ही कोड़ो पानी मोदी ने चयो त पढ़ियम त अल्लाह तो सही पर हाणे पानी मिठो त कोन वरी पढ़ शुरू कयो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम वरी अलहम्दु शरीफ पढ़ी अब ॾिसो हाणे त हाणे मिठो सही अञा मिठो न थियो आहे। इहो कहिड़ो शख्स हुयो जेको पानी ते मिठो करे न। गुलाम फरीदन से वटि सभु हली आया साईं तू भी अलहम्दु पढ़ियो असां भी अलहम्दु पढ़ियोसीं तू शूकारो हयो असां भी शूकारो हयोसीं। साईं हेॾे तू पानी मिठो कयो असांजो पानी मिठो न थियो आहे इहो छाजे करे अलहम्दु भी छा साॻियो आहे अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम साॻी बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम साॻी अलहम्दु शरीफ साॻियो इहो असां भी पढ़ियो तू भी पढ़ियो तुंहिंजे पढ़ण सां पानी मिठो थी वियो। असां पढ़ी पढ़ी थकिजी पियासीं पानी मिठो नथो थिए। गुलाम फरीदन से फरमाया अबा जबान भी गुलाम फरीदन सही वाली हो अल्लाह दे कामिल वली दे जबान में जितना पावर होता है अल्लाह दे कामिल दुनिया वाले दे अगू दे करो दिल को संभाले दे करो अल्लाह दे कामिल वली दे अगू बहु दिल को भी संभाले दे करो दिमाग को भी संभाल बने जबाने में इतना कमाल रखल कुन फयकून दे गुंजा रखल जे तीर कमान विचों निकल वने अल्लाह दे कामिल वली दी जबान विचों अल्फाज निकल गया समझो तीर जे कमान विचों निकल वने अल्लाह दे कामिल वली को ये आम न समझदा कर उन्हां दे अगू बहुत अदब नाल बंदे करो अर्ज करो तो अदब नाल अर्ज करे दे करो डाडा को सुभान अल्लाह डाडा डाडा जोर नाल सुभान अल्लाह
भिटाई के ना मुरीदे दस्तगीदा भिटाई के ना मुरीदे सजल सरमस्त इमाम मोहम्मद रजा पीर मेर अली शाह सरकार मुर्शिद आशिक अली शाह जीलानी सजल सरमस्त उथी खड़ा साईं मैं भी तो दस्तगीदा मुरीद हां अकल सुभान अल्लाह दे तमे शेर बुधांदा कोने तो साईं सुभान अल्लाह के लगे दादा सुभान अल्लाह जो तो शेर तवा के कर थकजी पियो सुभान अल्लाह तवा को मद को मा थकल है पर ताजे मोहब्बत में है जो बात तवा के शेर बुधाए दादा रण करे सुभान अल्लाह शेर हले सुभान अल्लाह सजल सजल सरमस्त सजल सरमस्त मस्त छोड़ो सजल सरमस्त जो आया वली आया आया वली पर दस्तगीर जे दर जे मटड़न भरण वालो मुरीद आया सुभान अल्लाह वली मटड़ी भर दो सा न भरियो वली झुकन असा तो न झुको सुभान अल्लाह दस्तगीर सा जो प्यारा जेको है ना वली रड़ कया ना सचल सर मस्त सच चयो हां छा चयो थई सच चयो थई हां मां तो में यार दी घड़ोली भर दिया तुझे जबान में आवाज चे हां सुभान अल्लाह मैं यार दी घड़ोली भर दी हां मैं यार दी हथन के लेड़ा करे हां 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 आवाज चे दाला से तो बेड़ा जल्दी मस्त जातो ऐसा जाने लगड़ी वाली गल हाथ में मैं यार दी घड़ोली भर दी हमें यार दी घड़ोली हथन के लेड़ा करे हां 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 यार दी घड़ोली भर दी हमें यार दी घड़ोली हसन हुसैन अली दा गया पार गुम्मत दा जे सिर पे चाया जे जो अली सा प्यारा वो हाथ मत करे जे हैदर हाथ मत करे हां 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 हैदर 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 अली सा के प्यारा सा वली मस्त दादू सा के रड़ कई से बेड़ो पार थी हाथ मत करे जे हां 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 हैदर 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 कर दी हां मैं यार दी घड़ली दादा रड़ करे भेज दस्तगीर यारा कुंजो नहीं बनेदा मुफलिस ते मफा उन रहेगा मैं तरक तनानो कर दी हां सबका जी करे मैं यार दी घड़ली भर दी हां मैं यार दी जे कोई आला आवाज करे हां हां जे मेरी मुसीबत लाए सजा बेड़ा पार करे सजा हाथ में हां 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 यार दी घड़ोली भर दी हमें यार दी घड़ोली भर दी हमें यार दी घड़ोली दादा रड़ करे भेजी दस्तगीर जमाना पीर पीरा मुर्शिद मीरा नाम गिधी जे अरे ते भेजी दस्तगीर जमाना बुलेगा ये लफ्ज़ बुद्धि करे के जो बिया थे नाम गिधी जे दे टुटने जजीरा हकमत करे भेज दस्तगीर मुर्शिद आशिक अली शाह जो हिकिड़ो मुरीद हो उनखे धाड़े कैद करे विया केर जॾहिं वञी उन झंगल में ज़ंजीरनि में कैद कयूंसि मुर्शिद जो इहो लफ़्ज़ यादि अची वियुसि त मुर्शिद पढ़ंदा हा त पीर पीरा मुर्शिद मीरा नाम गिधे जिंदे पुटन ज़ंजीरा रात जो 3 बजे हाजी अली नवाज से उनके गुलाम रसूल जाग थी मुस्तफा जी महफिल में दादा रड़ करे जो सुभान अल्लाह अल्लाह से तो के बधाई दो दादा रड़ करे भेज दस्तगीर उन जदे हिया रात जो 3 बजे थो संजीर में हथ पयो
याद आयुस त पीर पीरा मुर्शिद मीरा नाम गिधे जिंदे टुटन जंजीर हिया हुन में विझी करे 11 मरतबा दुरूद पढ़े 11 मरतबा पहुंच पीर दस्तगीर इहो शेर पढ़े त पीर पीरा मुर्शिद मीरा अल्लाह त समझ में अची त भेज दस्तगीर जो नारो लिया जे पीर पीरा मुर्शिद मीरा नाम गिधे जिंदे टुटन दे ये सट दे नहीं जंजीर अदा थी मथे करे भेज दस्तगीर जो हालांकि जंजीर के इंसान के ताकत लाए जो जंजीर के तोड़े पर लेकिन दस्तगीर के सड कबो आहे त ये कैद जा जंजीर भी खत्म थी वेंदा ॾाढा भेज दस पीर पीरा मुर्शिद मीरा नाम गिधे जे ते टुटन जंजीरा हाणे जैसा दस्तगीर सा जो प्यार आ हथ मथे करे हा हा चढ़े हिन लगे कामिल 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 आवाज अचे त बेड़ो पार थी वञे हथ मथे हा 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 कामिल 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 मुर्शिद कामिल कर दी हा ने यार दी घड़ली भर दी हमें हथ मथे करे भेजी दस्तगीर जो अजा दिल के ठारे करे ॾाढा मुर्शिद आशिक अली शाह वटि हिकिड़ो डीएसपी मुरीद आयो साईं मुंहिंजे मथां खून जो केस लॻो आहे तव्हां अल्लाह वारनि जे अॻियां मुर्शिदनि जे अॻियां का देर न आहे तव्हां हथ खणंदव त असांजा बेड़ा पार थी वेंदा रबर खे चई त साईं हाणे नौकरी त वञे थी पर जेल में थो वञा मां चयो दुनिया वारनि जे दरवाज़नि खां खड़काइण खां मुर्शिद जो दरवाज़ो भलो आहे मुर्शिद जे दरवाज़े ते हली आयो बचड़ा वठी आयो साईं सारो कतार रोए पियो साईं खून जो केस लॻो आहे रबर कामिल हीअं हथ खयां वलीअ में जॾहिं वञिबो आहे न त हीअं हथ खणंदा आहिनि तो असां सॼो ॾींहुं रोऊं सॼी राति रोऊं दुआ क़बूल न थींदी आहे पर वलीअ जा रुॻो हीअं हथ खजंदा आहिनि तकदीर मटिजी वेंदी आहे तकदीर मटिजी वेंदी आहे वलीअ जा रुॻो हथ खजंदा आहिनि रबर कामिल हीअं हथ खयां हिकु मरतबो दुआ फरमायो ॿियो मरतबो दुआ फरमायो टियों मरतबो दुआ पिया फरमाइनि महबूब तुंहिंजे बचे जे दरवाज़े ते आयो आहे कहिड़े दुनिया जे दरनि ते वञे तुंहिंजे बचे जे दरवाज़े ते हिन सां त मुसीबत टारे न जी दस्तगीर सरकार जो सदको हिन सां त करम कर ख़ुदा जा सुभान अल्लाह जो तूं असांजी बि मुसीबत लही वेंदी न मीलाद जो सॼो ॾाढो करे जो सुभान अल्लाह हीअं हथ खयो वरायो साल न लॻुसि 6 महीना न 2-3 महीना न हफ़्ता न ॾींहं न कलाक न हीअं हीअं वरायो निगाहे वली में वो तासीर देखी बदलती हजारों लाखों की तकदीर हीअं हथ वरायो हीअं वरायो ओ महिल हुन डीएसपी खे फोन आई हाणे लफ़्ज़ वणंदी दस्तगीर जे बचे जी करामत वणी त पोइ भेज दस्तगीर जो नारो ॿुधा हीअं वराए हुनखे डीएसपी खे अॻियां वेठो असां बि वेठासीं मुर्शिदनि सां हीअं जॾहिं हीअं हथ वरिया हुनखे फोन आई डीएसपी साहब तुंहिंजो खून वारा असुल कातिल लभी विया न तुंहिंजो जेका त खून जेका त केस ख़तम थी वियो तुंहिंजी फलाणे हंधि ड्यूटी लॻी थी वञाणे वञी ड्यूटी ॾाढा रण करे दस्तगीर जे बचन जो मकाम अल्लाह अकबर ओ मीरपुर वाला राण तकर भेज दस्तगीर जे नारे दी पीर जे पीर दिल पर दस्तगीर सरकार फरमाओ ओ मुरीद जन जे घोड़े ता सच लादा है वो अब्दुल कादिर जिलानी जे घोड़े ता सच न लादो मुरीद रुगो राण कदो मा मुसीबत तारे छड़ी हथ मथे करे भेज दस्तगीर जे लाडा रण करे जो भेज जो आ पीरन जा पीर आ पीरन जा पीर याला जेको गॾु पढ़ाए हुन जी मुसीबत लाहे छॾिया आ पीरन जा पीर बेड़ो तारे दे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे सब जो देर न कर
अरे आवाज तो वदा सला से वदा दो देर न कर दस्त सबनी जो बेड़ो तरी वेंदो एड़े सखीअ खे सॾु थो करे उन जे खज़ाने में महबूब जे खज़ाने में उन जे बचन जे खज़ाने में खोटी ना आहे रुगो तो सॼे घुरण जी खोटी आहे सभु गॾिजी करे जो आ पीरन जा तारे दे देर न कर दस्तगीर बेड़ा सब गॾिजी करे जो देर न कर दस्तगीर शान सजे में मुंहिंजो धरड़ो बंद थी वियो पुटड़ो वियो ऐं ख़ुशियुनि जो दर बंद थी वियो कोन हलियो वसवीर सब जाओ कोन हलियो वसवीर बेड़ो तारे दे देर न कर दस्तगीर हाणे हे शेर अथव आशिक़नि जे लाइ हथ भी उन जो खजे नारो भी ओने बेजी जरूरत भी ना है लफ्ज बुधी करे आशिक के तो हिन नारे हण सा मुसीबत भी खत्म मुश्किलात भी खत्म घर में बरकत भी पुजी दी हे आशिक छा तो के आयो बगदाद मा दाह जो दिल पर दाद करे पहुंची वने तो दिल सा जो फरियाद करे करे जो यारी हमारी जान खमो मोड़ी दे त सॼी उम्र लोड़ी दे तुझे ईमान में खलल पयला तू न सुञा तो मुंहिंजो पुनला दूसरी तीसरी कंपनी वाले के ॿुधाए छॾ तू न सुञा तो असांजो पुनला ठाहत जाजे वेही जोड़ी दे त सॼी उम्र लोड़ी दे यारीअ वारे हथ मथे करे यारीअ वारे जेको यारीअ वारो हथ मथे करे जे यारीअ वारे जान खां यारीअ वारे जान खां मुंहुं मोड़ी दे त सॼी उम्र मीरपुर वारा चई त छॾेसि मुस्तफ़ा जे बचन सां बुग़्ज़ रखंदो न उहो सॼी उम्र लोड़ींदी इहो यादि करे छॾिया हुन सां संगत बि न रखंदा हाणे हे लफ़्ज़ ॿुधी वरी भेज दस्तगीर जो नालो न कर यारीअ जो जन विरहायो न कर बारीअ जो जन विरहायो हाणे ॻाल्हि सम्झ में अचे त पोइ भेज दस्तगीर रब पाक तन खे आगे वधायो जेको मीरा तयारी में वधियो उहो हथ मथे करे नीअ लाहे पोइ टोड़ी दे त सॼी उम्र लोड़ी दे यारीअ वारे जान खां यारीअ वारे हसनी हुसैनी जान खां मुंहुं मोड़ी दे अलीअ जे बचे खां मुंहुं मोड़ी दे त हाणे वरी हे आशिक जा लफ़्ज़ ॿुधी भेज दस्तगीर जो नारो ॿुधाइजा शेख अजब जो चवण ही वठ तूं मीरपुर वारा चवण वठ जास शेख अजब जो चवण ही वठ तूं भेज दस्तगीर जो दिल त ठार जंहिंजी दिल अलीअ जे बचे जे नाले वठण सां करे थी जंहिंजी करे थी उन करे थी मीरपुर वारा खरी पवंदे हथ मथे करे यारी हमारी जान खां मोड़ी दे ॾाढा रड़ करे जो सुभान अल्लाह गायो था तुझो शान नो कर तू जायो जन्नतुल बकिया वारा जान नो कर तू जायो देसो वारा जान नो कर तुझे हथ ते सही केतराई मुसलमान थिया तुझा साथे साई एहसान थिया कीअं लाहियो एहसान नो कर तू जायो देसो वारा जान नो
देसो वारा बाथे आरामिया जन्नतुल बकिया वारा जान नौकर तू जायो चौगायो था तुझो शान नौकर तू जायो देसो वारा जान नौकर हने टे मरतबा भेज दस्तगीर जो नारो मुसीबत भी लई वने मदीने भी वाग वरी वने बगदाद जी हाज़री भी लगी वने हथ मथे करे जो भेज वाला जो मीलाद में आयो आ मुस्तफा जो सदको प्रिय जे बच्चे सा प्यार करे ॾाढा नारो हले उन जे घरन में बचन में रहमत बरकत मोकले सका बीमारी भगाए सका मदीने जी हाज़री लगाए सका ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह अल्लाह से आने घरन के बचन के आबाद अदा फरमाए अल्लाह से आने घरन बचन के रहमत अदा फरमाए जी महफिल होंदी मुखे